अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोब सीरियल दोलाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे हिन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में कूंज जेको आहे सो ककर जे घर हूंदी ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वीचारी परेशान हूंदी। तंहिंखां पोइ कूंज ऐं उनजी जेका माउ हूंदी उनखे दिलासा ॿई ॾींदियूं, चवंदियूं त अदी गुलपरी हिते ईअं थींदो आहे जो असां मासूमनि सां ज़ुल्म थींदो आहे, दुश्मनी त मर्दनि जी हूंदी आहे पर अलपीड़ियो असांखे वेंदो आहे। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंसूर ख़ान जी जेका तमामु जल्द ज़मानत कराई वेंदी। मंसूर ख़ान जा दुश्मन त तमामु घणा हाणे वधी विया आहिनि। हेॾऊं जेको आहे सोराज़न वारा, होॾऊं मीर जाफ़र, त हाणे होॾऊं जेको आहे मुराद ख़ान बि हुनजो दुश्मन थी वेंदो, छो जो मुराद ख़ान खे मोहम्मद मुराद खे हक़ीक़त जी ख़बर न आहे त आख़िर जो सां धोखो थियो आहे या इहा हक़ीक़त आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सोडल ईंदड़ नई एपिसोड में पंहिंजे घर ईंदो ऐं पंहिंजे घर वारनि सां मिलणु वेंदो ऐं ॿाहिरि पंहिंजे दोस्त खे बीहारे वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुराद तमामु घणो परेशान हूंदो, चवंदो त हाणे मुंहिंजो हिकिड़ो ई दोस्त हुयो जेको मुंहिंजो दुश्मन थी वियो आहे, हाणे मूं वटि को बि रस्तो न आहे, हाणे मां काॾे वञा। मूंसां जेकॾहिं पंहिंजो धोखो न करे हा, जेकॾहिं मुंहिंजो सौटु धोखो न करे हा त अॼु मूंखे इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त होॾऊं जेको आहे सो मंसूर ख़ान अलॻि सां परेशान हूंदो ऐं चवंदो त मां कीअं जेको आहे सो मीर जाफ़र ख़ान जे चालुनि में अची वियो आहियां। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।